इते अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया घोटकी मां, जिते सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़मी पैदा थी वई। अटो वठण जे लाइ ईंदड़ माण्हुनि टेंट फाड़े छॾिया। सस्ते अटे जे स्टॉल तां केतिरा ई माण्हू 10-10 किलो जा थेला खणी विया। स्टॉल हलाईंदड़ जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया घोटकी मां, जिते सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़मी पैदा थी वई। अटो वठण जे लाइ ईंदड़ माण्हुनि टेंट फाड़े छॾिया, जॾहिं त सस्ते अटे जे स्टॉल तां केतिरा ई माण्हू 10-10 किलो जा थेला खणी विया आहिनि। स्टॉल हलाईंदड़ जो इहो चवणु हुयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी में सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़मी पैदा थी वई। अटो वठण जे लाइ ईंदड़ माण्हुनि टेंट फाड़े छॾिया। सस्ते अटे जे स्टॉल तां केतिरा ई माण्हू 10-10 किलो जा थेला खणी विया आहिनि। स्टॉल हलाईंदड़ जो इहो चवणु हुयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी में सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़मी पैदा थी वई। अटो वठण जे लाइ ईंदड़ माण्हुनि टेंट फाड़े छॾिया। सस्ते अटे जे स्टॉल तां केतिरा ई माण्हू 10-10 किलो जा अटे जा थेला खणी विया आहिनि। स्टॉल हलाईंदड़ जो इहो चवणु हुयो। घोटकी में सस्ते अटे जे स्टॉल ते बदनज़मी पैदा थी वई, जंहिंखां पोइ अटो वठण जे लाइ ईंदड़ माण्हुनि टेंट फाड़े छॾिया। सस्ते अटे जे स्टॉल तां केतिरा ई माण्हू 10-10 किलो जा थेला खणी विया आहिनि। स्टॉल हलाईंदड़ जो इहो चवणु हुयो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सॼी सिंध जे घोटकी में बि अटे जो बुरान वधी वियो आहे। अॼु जेको असिस्टेंट कमिश्नर घोटकी जी याफ़ी अॻियां लॻल अटे जे स्टॉल ते बदनज़मी पेश आई। अटो वठण ईंदड़ माण्हू टेंट फाड़े छॾिया। अटे जे स्टॉल तां केतिरा ई माण्हू अटे जा जेके थेला उहे खणी विया आहिनि। सिंध सरकार पारां लॻल सस्ते अटे जे स्थल ते का बि सिक्योरिटी न हुजण करे अटो हलाइण में मुश्किलातूं अचनि पियूं। स्टॉल हलाईंदड़ इहो बि चवणु आहे त 50 खां मथे जेका अटे जा थेला माण्हू खणी विया आहिनि। होॾां अटे जे स्टॉल ते बदनज़मी करे फ्लोर मां आयल जेके अटे जा रखा वापसि कया विया आहिनि। घोटकी में सिर्फ़ु हिकु जेको अटे जो स्टॉल हुजण करे हिते तमामु जेको आहे वॾी रस्ते थी, जंहिंमें सभई मर्द सभई औरतूं ॿार अचनि था, पर उन्हनि खे अटो नथो मिली सघे। हाणे जेका बदनज़मी जे करे जेको आहे अटे जो जेके स्टॉल लॻल हो उहे ठीकु आहे, महिरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।